Assalamualaikum, good evening, welcome to रंगन भरी शाम with me किरण मीर। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो, ख़ैरियत सां आहियो? ऐं जीअं त असां रोज़ ॻाल्हाईंदा आहियूं मौसम ते ऐं मौसम जे बारे में हाल अहिवाल कंदा आहियूं त बिल्कुलु जीअं त तव्हांखे ख़बर आहे त लाहौर जो जेको हिकिड़ो स्मॉग वारो माहौल आहे उहो ॾाढो ख़राबु थी वियो आहे ऐं पहिरें नंबर ते आलूदा शहरनि में जेका हिकिड़ी सुबुह जेका थींदी आहे लाहौर जी उहा थी वई आहे ऐं उन खां अलावा माण्हू मजबूर थी विया आहिनि कारे चश्मे पाइण ते ऐं 17 खां 18 तारीख़ ताईं इंस्टीट्यूट्स थी विया, स्कूल्स थी विया, कॉलेजिस थी विया, यूनिवर्सिटीज़ थी विया, इहे सभु बंदि आहिनि। त वर्क फ्रॉम होम आहे ऐं प्रॉपर लॉकडाउन आहे, मास्क पाइणो आहे, सैनिटाइज़र यूज़ करिणो आहे ऐं ॾींहं जे टाइम जॾहिं बि तव्हां ॿाहिरि निकिरो था त तव्हांखे ज़रूरी आहे त तव्हां चश्मो पायो। राति जो नथा पाए सघो, ज़ाहिर आहे ड्राइविंग बि करणी आहे ऐं राति जो जेकॾहिं कारो चश्मो पाईंदो त नज़र बि न ईंदो, त इन जे करे डे टाइम में चयो वियो आहे, लाज़मी करार ॾिनो वियो आहे त कारो चश्मो लाज़मी पायो, छो जो अखियूं सड़नि थियूं, अखियूं ॻाढ़ियूं थी थियनि, अखियुनि मां पाणी थो वहे पियो ऐं एलर्जी तमामु ख़राबु थी वञे। इहा ई साॻी सिचुएशन असांजे भर वारे मुल्क जी बि आहे ऐं उते जी न्यू दिल्ली जेका आहे उहा तक़रीबन इन ई साॻे स्मॉग वारे माहौल में जकड़ियल आहे ऐं उतां जे डॉक्टर्स त इहो चई छॾियो आहे त भाई ही तव्हां जेकॾहिं हिकिड़ो सीज़न हिते गुज़ारियो था, यानी साल जो 2-3 महीना जेकॾहिं तव्हां हिते गुज़ारियो था त तव्हांजी 5 साल उमिरि घटिजी थी वञे, छो जो तव्हांखे ख़बर आहे त स्मोग हिकिड़ो अहिड़ो पॉल्यूटेड मर्ज़ आहे जेको 2-3 सालनि खां वठी हिकिड़ो इशू ठही वियो आहे लाहौर जे अंदरि ऐं जॾहिं असां साहु खणूं त साहु नथा खणी सघूं, असांजा फेफड़ जेके आहिनि उहे बिल्कुलु पॉल्यूटेड थी था वञनि, यानी हिकिड़ो साहु खणण जी जेके नालियूं आहिनि उन जे मथां उहा स्मॉग ॼमी थो वञे पियो। त असां साहु कीअं खणंदासीं? ज़ाहिर आहे साहु न खणी सघंदासीं त दमे जी तकलीफ़ थींदी, खंघि थींदी, ज़ुकाम थींदो ऐं गले में ख़राश थींदी, मतिलबु गलो ख़ुश्क थी वेंदो, स्किन असांजी ख़ुश्क थी वेंदी। त इन जे लाइ तव्हांखे ताक़ीद कंदी आहियां त जेके बि असांजा भाउ भेण लाहौर में रहनि था, असांखे ॾिसी रहिया आहिनि, चाहे असांजा उहे सिंधी भाउ भेण हुजनि, चाहे असांजा उर्दू भाउ भेण हुजनि, चाहे उहे कंहिं बि लैंग्वेज सां हुजनि, त तव्हां बराए महिरबानी पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखो। ऐं इहा ई सिचुएशन आहिस्ता आहिस्ता ॿियनि शहरनि में बि थी रही आहे। ॾिसो मौसम जेको आहे न चेंज थी रहियो आहे हींअर, ग्लोबल वॉर्मिंग आहे, क्लाइमेट चेंज आहे, सॼी दुनिया जे अंदरि जेको आहे मौसम चेंज थी वियो आहे, ग्लेशियर मेल्ट थी रहिया आहिनि, ग्लेशियर मेल्ट था थियनि त ज़ाहिर आहे उहो दरिया जे ज़रिए समुंड में अची पाणी किरे थो ऐं जॾहिं समुंड में अची किरे थो समुंड मथे ईंदो थो वञे पियो, त हीअ सभु शयूं जेके आहिनि मिक्स थी वियूं आहिनि, इहे कुदरती आहिनि, इहे कुदरती शयूं आहिनि, इनखे असां कुझु नथा करे सघूं, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अलाह साईं खां दुआ करे था सघूं त अलाह साईं असांजा हालात बहितर कर, मौसम बहितर थिए ऐं बारिशुनि जी जेके दुआऊं कंदा आहियूं त इहा ज़रूरु दुआ कयूं त अलाह साईं रहमत वारी बरसाति थिए। ऐं कराची में बि मौसम जेको आहे सुबुह सां माक पए थी ऐं कोहीरो जंहिंखे असां चवंदा आहियूं, त कुझु ॿाहिरि इलाइक़नि में थिए थो, जीअं गुलशन हदीद वारो पासो थी वियो, स्टील टाउन वारो पासो थी वियो, पंहिंजो सोराब ॻोठ वारो पासो थी वियो, M9 आहे ऐं इन पासे जेको आहे हींअर हल्को हल्को कोहीरो थियणु शुरू थी वियो आहे। सुबुह जो हल्की हल्की थधि बि हूंदी आहे, राति बि अल्हम्दुलिल्लाह सुठी आहे, पर डे टेम्परेचर जेको आहे ॾाढो गरम आहे। पर अॼु त जेको आहे अलाह साईं जी महिरबानी आहे, अल्हम्दुलिल्लाह, शुक्र अल्हम्दुलिल्लाह, जंहिं महिल मां ऑफिस पे आयसि उन वक़्तु थोरो झुड़ बि हुयो, लिक छुप हुई न, मतिलबु जॾहिं थोरो सिज बि निकिरे पियो, वरी थोरो झुड़ बि थी वञे पियो, त हिकिड़ो मतिलबु अॼु कुझु बहितर आहे ॿियनि ॾींहंनि जे निस्बत। अॼु जेकॾहिं मां कंपेयर कयां अॼोको ॾींहुं त अल्हम्दुलिल्लाह इलाही बहितर ॾींहुं आहे। सो तमामु घणो ख़्यालु कयो, ॿाहिरि निकिरो था मास्क पायो, लाज़मी पायो, छो जो सिहत खां मथे कुझु बि न आहे। त सिहत खां मथे जेकॾहिं कुझु बि न आहे त इन ई हवाले सां अॼोको ॾींहुं जेको आहे ॾाढो अहम आहे, छो त अॼोको ॾींहुं वर्ल्ड नमूनिया डे आहे ऐं अॼोके ॾींहं ते पूरी दुनिया में वर्ल्ड नमूनिया डे मल्हायो पियो वञे। हिन ॾींहुं मल्हाइण जो मक़सदु माण्हुनि खे नमूनिया जे मर्ज़ बाबति आगाही ॾियणु आहे, ख़ासि करे ॿारनि में नमूनिया जे मर्ज़ खे रोकणु ऐं हुन जे इलाज बाबति जागरूकता ॾियणु आहे। तव्हांखे ख़बर आहे त नमूनिया जेकॾहिं हिकु भेरो थिए थी ऐं उन खां पोइ जेकॾहिं तव्हां प्रॉपर पंहिंजो ख़्यालु नथा रखो त हीअ ॿीहर बि थी सघे थी।
ऐं तोबा इहा अहिड़ी बीमारी आहे जो सम टाइम तव्हां सर्वाइव करे वेंदा आहियो, ठीकु थी वेंदा आहियो, सम टाइम तव्हांजा जेके फिफड़ आहिनि साह खणण में तकलीफ़ थींदी आहे ऐं फिफड़नि में पाणी भरिजी वेंदो आहे त इलाही प्रॉब्लम्स थींदा आहिनि ऐं उन में डेथ रेशो बि तमामु घणो आहे, चाहे उहे असांजा बुज़ुर्ग हुजनि, चाहे उहे नंढड़ा मासूम ॿार हुजनि। त इहे जेके बीमारियूं जेके आहिनि इहे स्पेशली बुज़ुर्गनि में जेके 60+ आहिनि उन्हनि में तमामु घणियूं थियनि थियूं ऐं जेके नंढड़ा नंढड़ा मासूम ॿार आहिनि, 4 साल जा ॿार थी विया, 5 साल जा ॿार थी विया, 6 साल जा ॿार थी विया या 10-12 सालनि जा ॿार थी विया, इन्हनि में इहे थी। अच्छा, मां इहो ज़रूरु चवंदसि हिते त जेके असांजूं भेनरूं आहिनि, जेके माइरूं आहिनि, स्पेशली अॼुकल्ह जो जेको मौसमु आहे न ॾाढो ख़राबु आहे। हिन मौसम में असां ॿार खे का थधी शइ न ॾियूं, को थधो पाणी न ॾियूं, काई अहिड़ी ॿाहिरीं ऑइली शइ न खारायूं, फास्ट फूड खां परहेज़ करायूं, प्रॉपर घर जो हेल्दी खाधो ॾियूं ऐं घर जे अंदरि जेको आहे ॿारनि खे जेकॾहिं जूसिस वग़ैरह कढी करे उन्हनि खे ॾियूं त उहो उन्हनि जी सिहत लाइ सुठो हूंदो। ज़रूरी न आहे त असां ॿार खे हर वक़्तु ॿाहिरीं खाधे जी आदत विझूं, उन सां बि सिहत डिस्टर्ब थींदी आहे, पर ॿारनि खे ख़ासि करे तव्हां इहो एहतियात कयो त ॿारनि जो जेको सीनो आहे, स्पेशली जेको सियारे जी जेका शुरूआति आहे, हीअ जेके मौसम आहिनि, हीअ जेको असां सियारे जी तरफ़ वञी रहिया आहियूं त इन में जेको आहे ॿारनि जो सीनो कंजस्टेड थी वेंदो आहे, ॿारनि जे सीने में बलगम थी वेंदो आहे, जंहिंजे करे उहो वरी नमूनिया में तब्दील थी वेंदो आहे। सो तमामु घणो ख़्यालु रखो पंहिंजो बि पंहिंजे ॿारड़नि जो बि। ऐं अॼु असां वटि ज़बरदस्त गेस्ट आहे ऐं माशाल्लाह उन्हनि जे लाइ मां हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु चवंदसि त 10 मिंटनि जे अंदरि उन्हनि जो जेको गानो यूट्यूब ते आहे 1 मिलियन क्रॉस करे वियो ऐं उन्हनि जो जेको गानो आहे बाबू ज़मीदार आहे तमामु घणो हिट थियो आहे ऐं 1 मिलियन उन्हनि जा व्यूज़ आहिनि 10 मिंटनि जे अंदरि अंदरि। असां सां गॾु अहमद अबरो हिते मौजूदु आहे, उन्हनि खे भली कार कंदासीं। अस्सलाम वालेकुम भाउ। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह पाक जा एहसान, तव्हां ॿुधायो ठीकु आहियो? मां बिल्कुलु ठीकु आहियां। बाबू ज़मीदार आहे त वाकई आहे? अल्हम्दुलिल्लाह, बिल्कुलु। हलो माशाल्लाह। बाबू त हूअं बि ज़मीदार ई हूंदो आहे। हा बिल्कुलु ईअं ई आहे। बाबा वटि जॾहिं पैसा हूंदा आहिनि न, ATM मशीन आहे बाबा असल में, बाबा वाकई ज़मीदार आहे। सो बहरहाल मज़ाक आई आहे हिकिड़ी। सो कीअं महसूसु कयो जॾहिं तव्हांजे 10 मिंटनि जे अंदरि अंदरि इहो गानो एॾो मशहूरु थी वियो? तव्हांखे उमेद हुई? मूं त सोचियो बि कोन हुयो, छो जो हीउ गीत लिखियो बि मूं पाण हुयो। अच्छा। ऐं अल्हम्दुलिल्लाह मूंखे इहो ख़्यालु न हुयो त मां हीउ गीत कंदुसि रिकॉर्ड ऐं मुंहिंजो हीउ गीत हली वेंदो। सोच न हुई आहे। सही। जॾहिं मूं हीउ गीत रिकॉर्ड कयो हुयो, रिकॉर्ड करण खां पोइ मूं हीउ पंहिंजी ID टिकटॉक ते लॻायो हुयो, तक़रीबन मां कलाक खां पोइ चेक कयो हुयो त 26,000 पोस्टूं ड्यूट थी चुकियूं हुयूं। मूंखे ॾाढी ख़ुशी थी ऐं मां इन शइ जा माना नफ़ल पढ़िया हुआ। अच्छा। गीत जा नफ़ल पढ़िया, एतिरी मूंखे ख़ुशी थी हुई माशाल्लाह। ऐं इन खां बाद में माशाल्लाह काफ़ी सारी कॉपी बि थी आहे इन गीत जी। सही सही। काफ़ी सारनि सिंगरनि हिन खे ॻायो आहे, एतिरे क़दुरु ट्रैक खे रिमूव करे ऐं बाक़ाइदे हुन में पंहिंजी वोकल रिकॉर्ड करे। अच्छा अच्छा, ज़बरदस्त, माशाल्लाह माशाल्लाह। त तव्हांखे केतिरो अरसो थियो आहे हूअं सिंगिंग कंदे? मूंखे तक़रीबन 2.5 खां 3 साल थिया आहिनि। अच्छा। हा सही। इन में मतिलबु मुंहिंजा 2-4 एल्बम अची चुका आहिनि। बाक़ी हूअं त माशाल्लाह शादी वग़ैरह जा प्रोग्राम या इवेंट्स वग़ैरह इन्हनि में ॻाईंदा रहंदा आहियो। अच्छा, इहो ॿुधायो त जीअं ही गानो तव्हांजो ॾाढो फेमस थी वियो त ईअं तव्हांजा जेके बि एल्बम आया आहिनि 2-3-4 जेके तव्हां ॻाल्हि की त उन्हनि में बि कुझु अहिड़ा गाना आहिनि जेके ॾाढा फेमस थिया हुजनि? ॾिसो ईअं थींदो आहे अक्सर त पूरो एल्बम कोन हलंदो आहे कहिड़े बि आर्टिस्ट जो। हा। सो उन्हनि मां 1 या 2 आइटम ईअं अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजा जेके बि एल्बम थियल आहिनि हिकु अधु गीत उन्हनि मां मतिलबु हिट थियो आहे। ज़बरदस्त। त हींअर तव्हांखां गानो ज़रूरु ॿुधंदसि, छो जो बाबू ज़मीदार आहे, इहो बि गानो मां तव्हांखां ज़रूरु ॿुधंदसि। त हींअर असांजे व्यूअर्स खे छा था ॿुधायो? हींअर मां हिननि पंहिंजे व्यूअर्स खे ॿुधाईंदुसि तमामु बहितरीनु गीत आहे मुंहिंजो, मूंखां जुदा मुंहिंजो यार कयो आहे दुनिया वारनि। इहो गीत मां पेश कंदुसि। हा ज़बरदस्त। जुदा मुझो यार कयो आहे दुनिया वारनि, बंदि कयो अथऊं
मुझे पिरिया के ऐं पया हूँ मारन ज़ालिम माण्हू केड़ा आहिन ज़ालिम माण्हू केड़ा आहिन ज़ालिम माण्हू केड़ा आहिन ज़ालिम माण्हू केड़ा आहिन मूंखां जुदा मुंहिंजो यार कयो आहे दुनिया वारनि बंदि कयो अथऊं मुंहिंजे पिरीअ खे ऐं पया हूँ मारन ज़ालिम माण्हू केड़ा आहिन ज़ालिम माण्हू केड़ा आहिन ज़ालिम माण्हू केड़ा आहिन ज़ालिम माण्हू केड़ा आहिन क्यों था जने असी तो ता बिढ़ंदासे पोलाइन था दुश्मन मुंह सा असा तो के मारिंदासे फोन ते मुखे धमकियों था जने असी तो ता बिढ़ंदासे पोलाइन था दुश्मन मुंह सा असा तो के मारिंदासे एडा मुड़ समाणू नाहिन समाणू नाहिन एड़ा मुड़े समाणू नाहिन एड़ा मुड़े समाणू नाहिन मुझो आहे प्यार पिरिया सा सरे आम चवा थो मां त घुमा थो यार अकेलो कह खां को न ड्रिजा थो मुझो आहे प्यार पिरिया सा सरे आम चवा थो मां त घुमा थो यार अकेलो कह खां को न ड्रिजा थो छेड़ा लाए छो था चाहिन जबरदस्त ज़ालिम माण्हू केॾा आहिनि वाह जी वाह कंहिंजी शाइरी आहे इहा अल्हम्दुलिल्लाह हीअ शाइरी बि मुंहिंजी तव्हांजी पंहिंजी आहे वाह वाह ज़बरदस्त त तव्हां सां अञा बि गुफ़्तगू कंदासीं वक़्तु आहे व्यूअर्स ब्रेक जो जल्दी हाज़िर था थियो
वेलकम बैक व्यूअर्स। बेर तव्हांखे भलीकार कंदासीं रंगन भरी शाम में। ऐं मुंहिंजे भरिसां डॉन टी आहे, सिंध की नंबर 1 चाय। डॉन टी खालिस जायके और खुशबू की पहचान, हर घूंट में ताजगी और जायके का मज़ा जो दिलों को जीत ले। डॉन टी पेश करता है लखपति कैंपेन, जिसमें आपके लिए है एक मुनफरिद मौका इनामात जीतने का। बस अपनी पसंदीदा डॉन टी की पैकिंग में मौजूद कूपन से शामिल हों और रोज़ाना 1 लाख रुपए जीतने का मौका पाएँ। और रोज़ाना कुरानदाजी होगी KTN न्यूज़ पर रात को 9 बजे। तो जी हाँ, सिंध जी नंबर 1 चाय डॉन टी खालिस जायके खुशबू जी सुञाणप, हर ढुक में ताज़गी जायके जो मज़ो जेको दिलनि खे खटे वञे। डॉन टी पेश करे रहियो आहे लखपति कैंपेन, जंहिंमें अव्हां जे लाइ हिकु मुनफरिद मौक़ो आहे इनाम खटण जो। त बसि पोइ पसंदीदा डॉन टी जी पैकिंग में मौजूद कूपन में शामिल थी ऐं रोज़ानो 1 लख रुपयो खटण जो मौक़ो हासिल कयो। ऐं रोज़ानो कुरानदाज़ी थींदी KTN न्यूज़ ते, उहा बि राति जो 9 वॻे। सो डॉन टी ख़रीद कयो ऐं लखपति थी वञो। असां सां गॾु हींअर जंहिं गेस्ट जॉइन कयो आहे, मां उन्हनि जे हवाले सां तव्हांखे ॿुधायां त माशाल्लाह सां स्टेज ऐं TV एक्टर बि आहिनि, यूट्यूबर बि आहिनि। ऐं हिकिड़ो इन्हनि जो ड्रामो हुयो, स्टेज ड्रामो हुयो छोटी सी दुनिया, जंहिंमें हुननि जो कैरेक्टर ॾाढो हिट थियो हुयो। जुम्मो जेको ॻोठाणो कैरेक्टर हुयो, नापा में उहो थियो हुयो। ऐं बिल्कुलु उन्हनि खे असां वेलकम बि कंदासीं। KTN ते बि रमज़ान सीरीज़ करे चुका आहिनि ज़हीर मीरजत जी। सो शेर दिल गाहो असां सां हिते मौजूदु आहे, उनखे भलीकार कंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो? ठीकु आहियो? शुक्र अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ॿुधायो? बिल्कुलु ठीकु ठाक। अच्छा जी, शेर दिल त तव्हां माशाल्लाह KTN जी सीरीज़ बि करे चुका आहियो, रमज़ान सीरीज़। ऐं इहो अहिड़ो इत्तेफ़ाक़ आहे जो तव्हां जहिड़ा यंग टैलेंट, एनर्जेटिक टैलेंट जेके आहिनि नज़र अचनि था, पर घटि नज़र अचनि था। इन जी वजह छा आहे? इन जी वजह इहा आहे जो कमु घटि थी वियो आहे। पहिरियां प्रोजेक्ट्स इलाही ठहंदा हुया ऐं हिन वक़्तु जेको ख़ासि करे ड्रामो ठहे थो उहो ॻोठाणी तर्ज़ ते ठहे पियो, जेके ॻोठनि में यको शुरू खां वठी हलंदा पिया अचनि। त असां वरी यको हिते कराची में रहूं पिया, त कराचीअ जा जेके पहिरियां प्रोजेक्ट्स हूंदा हुया, जेके सिर्फ़ु कराची में शूट थींदा हुया, त उहे तव्हांखे बि ख़बर आहे त न जे बराबरि आहिनि। इन जे करे बि घटि पियो नज़र अचे यंग टैलेंट तव्हांखे। उहे जेके पुराणा आर्टिस्ट आहिनि, मंजिल आहिनि, पोयां खां उहो ॻोठनि वारो कमु कनि पिया, जेके उहे हलनि पिया। असां वटि थोरो कॉमेडी जे पासे ॾे लाड़ो कयोसीं, स्टूडियो प्रोग्राम्स वग़ैरह, त उहो अलाह जो शुक्र आहे काफ़ी हलनि पिया। थिएटर आहे, थिएटर कंटिन्यू तक़रीबन 2005 या 6 खां मां कंटिन्यू कयो आहे, त अञा ताईं कंदो पियो अचां। उनखे कोन छॾियो आहे, छो जो उहो मुंहिंजो जेको आहे बेस आहे। अॼु बि जिथे बि थिएटर मिलंदो आहे त ख़ुशीअ सां मां उनखे कंदो आहियां वञी। बाक़ी TV, YouTube सभु कुझु हले पियो दुनिया सां गॾु। पर मूंखे इहा बि ख़बर पई आहे त कॉमेडी जेको आहे तमामु घणी कई आहे पंहिंजी लाइफ में। पंहिंजी लाइफ में न, ज़ाहिर लाइफ में ई कयो था न, कैरेक्टर्स बि जेके प्ले कयो था लाइफ में ई कयो था न। लाइफ त हुई सारी कॉमेडी थी वई आहे, जेको हिन महिल दौर हले पियो। बाक़ी कैरेक्टर्स इलाही कया आहिनि कॉमेडीअ जा। सही। इन जी छा वजह अहिड़ी ख़ासि? वजह का ख़ासि कोन्हे की मुंहिंजे ख़्याल में त, पर मूंखे तव्हां थोरो सीरियस टाइप इंसान था लॻो, पर तव्हां कॉमेडी कीअं करे विया? हिकु त इहा शइ आहे, जेको बि कॉमेडियन हूंदो आहे उहो सीरियस हूंदो आहे। अच्छा। ऐं सुठो जेको कॉमेडियन आहे तव्हांखे हमेशह सीरियस मिलंदो। अच्छा। हिकिड़ो अंग्रेज़ आहे, हुनजो मूंखे नालो त ज़हन में कोन पियो अचे, हुनजो हिकिड़ो बुक आहे, कॉमेडी इज़ द सीरियस जॉब। कॉमेडी जो बि अहिड़ी आहे जेका सीरियस आहे उहो तव्हां। ऐं ॿियो हिकिड़ी त कॉमेडी खे सम्झणु ॾाढो ॾुखियो आहे। हक़ीक़त आहे। करण वारा करे वेंदा आहिनि, सम्झण वारनि खां कुझु जेको आहे न उहो मथां गुज़री वेंदो आहे। जुमिलो त इहे छा चई वियो, या इन जी जेका गहराई आहे उहा छा हुई। त कॉमेडी जा बि क़िस्म आहिनि। हिकिड़ी आहे, असां जेको मां कयां पियो उनखे दुनिया में त इहो ई चवंदा आहिनि त डार्क कॉमेडी आहे। लिकियल छुपियल जुमिला अहिड़ा हूंदा आहिनि जेके जिन जी मायना निकिरी वेंदी आहे, कुझु ॿियो बहरहाल ज़ूमाइना जुमिला, पर ज़ूमाइना बि अहिड़ा हूंदा आहिनि जेके सम्झण वारा ई सम्झंदा आहिनि। त हिकिड़ी हूंदी आहे सफ़ा तव्हां लेटो था, किथां जंप था ॾियो, जीअं ओवर जंहिंखे चइबो आहे ओवर कॉमेडी, शिकिल खे मुख़्तलिफ़ हो। ऐं कुझु वरी कॉमेडी जेको मूंखे जंहिंसां पज़ीराई मिली आहे, जंहिंखे अगरि मां चवां त पंच लाइन जेका आहे कॉमेडीअ जी, अगरि तव्हां कॉमेडी प्रोग्राम हलंदो पियो, स्क्रिप्ट असां वटि हूंदो कोन्हे, अचानक सां जेका आमद थींदी आहे जुमिले जी,
उहो अलाह जो शुक्र आहे उहे वरी मूं वटि थोरा जो वजह शोहरत जेका आहे मुंहिंजी उहा ई रही आहे। सही। त उहे अचानक सां जेका आमद थींदी आहे सही सही त उहा टाइमिंग जेका आहे उहा मुंहिंजी सुठी रही आहे। तव्हां मतिलबु जेके बि प्लेस वग़ैरह कया आहिनि उहे सभु कॉमेडी ई कया आहिनि मतिलबु? न, स्टेज ते मां सीरियस कया आहिनि करेक्टर्स ऐं टीवीअ ते को सीरियस ड्रामो अञा ताईं न कयो आहे, छो जो मूंखे सीरियस वठनि ई कोन था टीवी वारा। पाण बि तव्हांखे सीरियस था वठनि, इहो बि सही आहे। छो जो शुरू में स्टार जेको मां वरितो न त कॉमेडीअ खां वरितो ऐं मुख़्तलिफ़ गेटअप्स छोकिरीअ जे गेटअप्स में अची वियुसि ऐं घणा मतिलबु करेक्टर हुया। हाणे जेतिरा हिन महिल ज़हन में कोन्हनि खे यादि कंदासीं त कहिड़ो करेक्टर रहिजी वियो आहे उनजो गेटअप करे उहो असां करेक्टर कयूं त एतिरा करेक्टर कयासीं, हिट कोन पिया थियनि एतिरा ऐं कुझु क्लिक थिया उन्हनि मां। त कॉमेडीअ जे करे वरी जेके डायरेक्टर असांजा आहिनि उन्हनि बि इहो ई सोचे शायदि ही कॉमेडियन आहे, पर असुल जेको आहे थिएटर ते मां सीरियस कमु कयो आहे घणो। सही। थिएटर में। अच्छा अच्छा। ऐं अॼु बि थिएटर में तक़रीबन सीरियस करेक्टर्स कंदो रहंदो आहियां। ऐं ही जेको तव्हांजो कैरेक्टर हुयो जुमो गुठाणो, इहो सीरियस जो कॉमेडी हो? इहो सीरियस, इहो त हिकिड़ो असांजो लेजेंडरी आर्टिस्ट हुया, उन्हनि खे असां ट्राइब्यूट पेश कयो हुयो। सही। जिन ड्रामो कयो हुयो छोटी सी दुनिया, उहो शायदि अॼु जे ॿार खे ख़बर न हुजे पर हिकिड़ो वॾो तारीख़ी ड्रामो हुयो त असां उन्हनि खे ट्राइब्यूट पेश कयो हुयोसीं। त उन में हिकिड़ो नंढड़ो हिसो मां बि पंहिंजो, छो जो आउं पाण उन ड्रामे जो फैन रहियो हुयुसि ऐं उहे साम्हूं मुंहिंजी शख़्सियतूं वेठियूं हुयूं, सलाह साहब हुयो ऐं सकीना समूह साहिबा, उहे सभु आया हुया जेके कुझु नूर मोहम्मद लाचारी साहब त हिन वक़्तु आयो कोन, अलाह उनखे जन्नत नसीब करे। त इहा ॾाढी ख़ुशी थी त उन्हनि लेजेंड्स जे साम्हूं उन्हनि जी परफॉर्मेंस असांखे करण जो मौक़ो मिलियो। पोइ कीअं पज़ेराई मिली तव्हांखे, मोट कीअं मिली? मोट सुठी मिलंदी आहे हमेशह ऐं उमेद बि इहा हूंदी आहे त सुठी मिले, महिनत कंदा आहियूं ऐं महिनत कॾहिं भला कंहिंजी रायगा न कंदो आहे। ऐं ख़ासि करे जेको थिएटर हूंदो आहे, थिएटर जी लाइ तयारी वरी थींदी आहे त भले मुंहिंजी 5 मिंटनि जी एंट्री छो न हुजे, हुनजे लाइ तयारी मूंखे कम से कम 15 खां 20 ॾींहं डेली मूंखे उहे 5 मिंट रिहर्सल करणी पवंदी आहे। यानी तव्हांखे पंहिंजी प्लेसिंग जी, एक्सप्रेशंस जी, इन्हनि शयुनि जी तव्हांखे रिहर्सल्स करणियूं थी पवनि पियूं। थिएटर ॾाढो ॾुखियो आहे, अगरि जेको थिएटर आर्टिस्ट आहे उनखे ख़बर हूंदी। टीवी ॾाढी ईज़ी आहे, टेलीविज़न ते तव्हां को जुमिलो मिस करे वियो त रीटेक थी वेंदो, थिएटर ते रीटेक आहे ई कोन। तव्हां जंहिं वक़्तु थिएटर ते को जुमिलो मिस कयो आहे या लूज़ थिया हो, तव्हांजो कॉन्फिडेंस लूज़ थियो आहे, अॻियां जेके माण्हू वेठा आहिनि न हूटिंग करणु शुरू कंदा आहिनि, उतां पोइ मुख़्तलिफ़ आवाज़ सीटियूं, पोइ तव्हांखां उहो जेको पोयां जुमिला आहिनि उहे बि विसरी वेंदा। पर अलाह जो शुक्र आहे अॼु ॾींहं ताईं मूंसां इहो कोन्ह थियो आहे। माशाअल्लाह, सुठी ॻाल्हि आहे। ऐं इहो जेको प्रेशर आहे स्टेज ते वञण खां पहिरियां, इहो हालांकि मूंखे बि 20 साल थियण वारा आहिनि थिएटर कंदे, पर उहो जेको प्रेशर आहे उहो डे 1 खां वठी अॼु ॾींहं ताईं उहो ई आहे। पर एतिरी सारी ऑडियंस जे साम्हूं, मतिलबु जीअं असां कंहिं बि कॉन्सर्ट में होस्टिंग कंदा आहियूं या कंहिं बि फंक्शन में होस्टिंग कंदा आहियूं त उन वक़्तु बि थोरी हेज़िटेशन असांखे थींदी आहे, पर हिकिड़ी ग्रिप हूंदी आहे इंसान जी, पंहिंजो पाण खे सेल्फ कॉन्फिडेंस हूंदो आहे, जो पाण खे बूस्ट करे वेंदो आहे। पर थिएटर मां चवां थी वाक़ई ॾाढो ॾुखियो आहे, उन में तव्हां ओपनली मतिलबु तव्हां ऑडियंस जे साम्हूं कीअं था परफॉर्म कयो, मतिलबु इहा एतिरी एनर्जी कीअं थी अचे तव्हां? इन जी तयारी थींदी आहे। अगरि को इन कम खे ईज़ी वठे या अहमियत न ॾे त स्टेज उहा आहे उनखे उते बेइज़त कंदी। स्टेज उहा शइ आहे, टीवीअ ते वरी बि रीटेक में हेॾा होॾा कवर थी वेंदो। थिएटर हमेशह तव्हां जॾहिं बि कंदा आहियो न, तव्हांखे अगरि जेकॾहिं 15 खां 20 ॾींहं रिहर्सल नथा कयो पंहिंजे करेक्टर ते, ॾींहं राति महिनत नथा कयो त तव्हां ज़लील थींदव। इहो आउं दावा सां चवां पई, मुंहिंजो एक्सपीरियंस आहे जेको थिएटर जे हवाले सां। हिकिड़ो मुंहिंजो सीनियर आहे, ॾाढो सीनियर आहे, मोस्ट सीनियर, मां हुनजो ख़ैर नालो कोन पियो खणा, ड्रामो कयूं पिया हिकु जॻह ते खेरपुर में। उनखे मां इहो चयो त हाणे पंहिंजी एंट्री आहे ऐं वाइंड अप असांजो उन एंट्रीअ ते हुयो, उन में मुंहिंजो हीरो जो करेक्टर हुयो। सही। त हीरो ॾींदा आहिनि कॾहिं कॾहिं सफ़ा। न न, तव्हां हीरो लॻो था त हीरो जो कैरेक्टर ॾींदा हूंदा न। सफ़ा कॉमेडियन बि न सम्झो। त उन में मुंहिंजो हीरो जो कैरेक्टर, छो जो मुंहिंजो जेको लास्ट सीन हुयो वाइंड अप उन माण्हूअ सां मुंहिंजो जेको हुयो थिए पियो, उनखे मां चयो त यार लास्ट एंट्री आहे, जेको रिहर्सल कोन कई आहे, मां बि कराची हुयुसि,
ऐं 2 ॾींहं थिया आहिनि, ॿियनि सभिनि सां थी वई आहे मुंहिंजी रिहर्सल। बाक़ी हाणे पंहिंजो ऐं इहो मेन आहे, हिते वाइंड अप थो थिए पूरे स्टोरीअ खे, जो निचोड़ हिते पंहिंजे जुमलनि में आहे। त हुन मूंखे जुमिलो चयो, हाणे मां एॾो सीनियर्स थी ऐं तोसां माना रिहर्सल कयां। मां चुप थी वेही रहियुसि। मूं चयो सॉरी सर, मां शायदि मूंखां ग़लती थी वई। यकीन कयो उन माण्हूअ एॾो वॾो फंबल कयो स्टेज ते चढ़ंदे ई। हाणे जेको जुमिलो असांखे लास्ट में चवणो हुयो न, उहो पहिरियां चई वेही रहियो। हाणे छा कयूं, सीन ख़तमु थी वियो। जेको बि राइटर जी महिनत हुई उन हिकु धक में ख़तमु करे छॾी। सॼो ड्रामो हिकिड़े जुमिले में हुन विञाए छॾियो। सिर्फ़ु हुनजे अंदरि जेका इहा अना हुई त मां हेॾो सीनियर आहियां ऐं तोसां मां रिहर्सल कयां, उनखे ज़लील कराए छॾियो। त थिएटर जेको आहे उहो ॾाढो वाकई ॾुखियो आहे, पर इहा शइ न हुजणु खपे। सीनियर सीनियर हूंदो आहे, जूनियर जूनियर हूंदो आहे, ऐं जूनियर्स सीनियर्स खां सिखंदा आहिनि, उन्हनि खे ॾिसी ॾिसी करे ई अॻिते वधंदा आहिनि। पर सीनियर्स खे बि मां चवां थी थोरो ख़्यालु करणु खपे। न, सीनियर्स खे ख़्यालु बि करणु खपे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त ॾिसो त तव्हां जॻहि कहिड़ी ते आहियो। तव्हांजे साम्हूं प्रेशर हूंदो आहे न। तव्हांजे साम्हूं जेका ऑडियंस वेठी आहे उन में हर क़िस्म जो माण्हू वेठो आहे, हर तबिके सां तालुक़ु रखण वारो। अदीब उते वेठो आहे, डॉक्टर वेठो आहे, हारी वेठो आहे, उते हर तबिके जो माण्हू वेठो आहे। तव्हां सभिनी खे सभिनी जी लेवल ते तव्हां उते वञी परफॉर्म करणु। ईअं न आहे त तव्हां विया हुआ बसि पंहिंजा डायलॉग यादि हुया, उते चई करे वरी हेठि लही आया। त इहा एक्टिंग त न थी या इहा परफॉर्मेंस न थी, इहा मज़ाक थी वई। सही ॻाल्हि आहे। जीअं भाउ ॻाल्हि थो करे पियो त इन्हनि सां बि मतिलबु हिकिड़े क़िस्म जो इहो हादसो पेश थियो त जीअं सीनियर ईअं करे विया। पर जीअं तव्हां परफॉर्म कंदा आहियो वञी करे फंक्शननि में, त कॾहिं तव्हां खां गानो विसरी वञे या त वरी कॾहिं ईअं थियो आहे कुझु अहिड़ो सीन? ॾिसो, इंसानु आहे, इंसानु ग़लतियुनि जो घरु आहे। हमेशह ईअं थींदो आहे। काफ़ी वॾा वॾा जेके नाले वारा आर्टिस्ट आहिनि उन्हनि खां बि ग़लतियूं कोताहियूं थी वेंदियूं आहिनि। ज़माने में हलणो आहे त पोइ सभु शयूं त गॾु कोन आहिनि न दिमाग़ में रखणियूं। कॾहिं कॾहिं इंसानु भुल चुक में अची वेंदो आहे। बहरहाल अलहमदिल्ला असांखां कॾहिं का अहिड़ी ख़ासि भुल न थी आहे। सुठी ॻाल्हि आहे। पर थींदो आहे न कॾहिं कॾहिं म्यूज़िशियन ऐं तव्हांजो बि पाण में मेल जोल न ठहे हिकिड़े क़िस्म जो। हा, वरी ईअं थींदो आहे जॾहिं असां जेको शइ चाहींदा आहियूं त असांखे अॼु हीअ ट्रैक हलाइणो आहे, हीअ शइ वॼाइणी आहे, त हू कॾहिं कॾहिं पाण एतिराज़ु कंदा आहिनि, न अॼु असां हीअं था चाहियूं। पोइ उन हिसाब सां थोरो घणो म्यूज़िशियन जे जेका तव्हां ॻाल्हि कई त जेके म्यूज़िशियन मेन्स हूंदा आहिनि उन्हनि सां अक्सर थोरो घणो तू तू में थींदी रहंदी आहे। सही। कॾहिं बजट ते घटि वधि बजट में ईअं कॾहिं को थियो? ॾिसो त बजट ते त वरी ईअं आहे त पूरी दुनिया विढ़े थी पई, हा न। बजट ते पूरी दुनिया विढ़े थी पई। ऐं घर में ख़ासि तौर ते असां त ॾिसूं था ॿ ॿाहिरि बजट ते विढ़नि था पिया। त हीअ त हाणे वीचारा अलाए किथां किथां ईंदा आहिनि। असांजा दोस्त आहिनि, महिरबानियूं उन्हनि जूं जो पंधु करे ईंदा आहिनि। पोइ कॾहिं कॾहिं हुननि सां इन ॻाल्हियुनि ते बि थींदो आहे, पर राज़ी करे वठंदा आहियूं। सुठी ॻाल्हि आहे, सुठी ॻाल्हि आहे, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। मतिलबु राज़ी रखिजे सभिनी खे, राज़ी रखिजे। जीअं तव्हां ॿुधायो सवेर बि त तव्हां पाण बि गाना लिखंदा आहियो, ऐं इहो शौक़ु वरी तव्हांखे कीअं थियो? ॾिसो, हिन दुनिया में आहियूं त कंहिं न कंहिं मक़सद जे लाइ आहियूं। असां नंढपण खां वठी करे हिकिड़ो इहो शौक़ु रखियोसीं, पंहिंजो कोशिशि हुई त असां अॻिते हली करे फ़नकार थींदासीं। हालांकि अलहमदिल्ला तालीम बि आहे, पर असां जॾहिं स्कूल वेंदा हुआसीं काफ़ी जॻहियुनि ते जॾहिं असां पूरो माना डिक्टेशन न लिखी सघंदासीं त उते असां गाना बि लिखी छॾियासीं। हक़ीक़त ॿुधायां थो। पोइ असां वरी अक्सर ईअं बि ॾिठोसीं त उन्हनि ते असांखे मार्कूं हूंदियूं हुयूं। हक़ीक़त पुछो त पोइ अलाए उहो शाइरी जे करे, अलाए अखर भला हूंदा हिन जे करे। पोइ नंढपण खां वठी करे पंहिंजो शौक़ु हुयो, स्कूल खां वठी करे। अलहमदिल्ला अॼु मूं काफ़ी वॾनि वॾनि फ़नकारनि जी बि शाइरी लिखी आहे। हिन वक़्तु उहे मार्केट में सॉन्ग माशाल्लाह मौजूदु आहिनि। मां जनाबनि जा नाला कोन पियो वठां, बहरहाल तमामु पॉपुलर गीत आहिनि उहे। हा, तक़रीबन माना ख़ैर नालो कोन थो वठां मां। हलो सही आहे, तव्हांखे फोर्स न कंदासीं। अच्छा, त तव्हां प्रॉपर सिखिया वरिती आहे? जी, प्रॉपर त ॾिसो हिन दौर में मुंहिंजे ख़्याल सां सिखिया न आहे। जेको अॼुकल्ह जो जीअं माशूक़ शर साहब आहे, काई सिखिया न आहे। अगरि सिखिया हुजे त पूरे टेम्पो में हुजे हा। बाक़ी पाण त ॾिसो प्रॉपर न, बाक़ी ईअं चई सघूं था त उस्ताद आहिनि जिन खां वेही करे कुझु ॿुधो हूंदो हुअसीं, कुझु लाइनूं उन्हनि ॾिनियूं हूंदियूं असांखे सम्झाइण जे लाइ। उन्हनि में मुंहिंजो उस्ताद आहे अब्दुल मक्सी साहब, ऐं मुंहिंजो पंहिंजो ज़ात भाई आहे सिंगर सूफ़न अली अबड़ो साहब। अच्छा अच्छा, सही सही।
हाँ उन्हनि जो बि आवाज़ सुठो आहे ॾाढो माशाल्लाह सां। तव्हांखे कॾहिं इन तरह जो शौक़ु न थियो? न, मां अॼुकल्ह जेका मौसीक़ी ॿुधां शौक़ु ई कोन थो थिए। वाकई इहा हिकिड़ी जेका शइ आहे न मूंखे बि ॾाढो डिस्टर्ब कंदी आहे। मां पाण सोचींदी आहियां हिकिड़ो उहो वक़्तु हुयो जेको असां गोल्डन एरा गुज़ारे आयासीं। उन टाइम मास्टर मंज़ूर साहब हूंदो हुयो ऐं मास्टर फ़तेह हूंदो हुयो, उस्ताद मंज़ूर सखीराणी साहब हुया, शमन मिराली साहब हुया न, बल्कि अञा बि आहिनि, बिल्कुलु आहिनि। पर चवां थी त शाइरी खे छा थी वियो आहे, मां सोचींदी आहियां उस्ताद मंज़ूर सखीराणीअ खां वठी माशूक शहर साईं जेको इहो रिवर्स हीअं आहे म्यूज़िक, त इहा अलाए केसि ताईं वेंदी आहे असांखे पाण सम्झ में नथी अचे। पर ॾिसो न हर दौर जी वञी चुकी आहे, शेरदिल भाउ वञी चुकी आहे, हींअर वञी चुकी आहे। हींअर म्यूज़िक ऐं पंहिंजो असांजे जेको आहे न म्यूज़िक जो कमु आहे न उहो मुंहिंजे ख़्याल आहे माशूक शहर तबाह। अच्छा हिकिड़ी मां हिते ॻाल्हि सॉरी तव्हांजी ॻाल्हि कट पियो कयां त जेके फनकार आहिनि या जेके जंहिंखे उस्ताद चवंदा आहियूं, उस्ताद मंज़ूर सखीराणी थी वियो, उस्ताद मुमताज़ राशेरी थी वियो, इहे इन्हनि जो को आहे ई कोन मुक़ाबिलो। ऐं हिननि खे इन्हनि सां मुंहिंजे ख़्याल में त भेट बि न ॾिजे, छो जो सिंगर ऐं हिकिड़ो हूंदो आहे पंहिंजी परफॉर्मेंस जे मञाए करे ऐं व्यूअरशिप हासिलु करे पियो, जंहिंमें असांजा उस्ताद आहिनि, उस्ताद मंज़ूर सखीराणी, उस्ताद शमन मिराली आहे, सभु उस्ताद आहिनि। हिकिड़ो अहिड़ो माण्हू पाण ते खिलाए थो त उनखे तव्हां सिंगर त काउंट ई नथा करे सघो न। अगरि जेकॾहिं तव्हां उनखे सिंगर सम्झंदो त पोइ इहा तव्हांजी बेवकूफ़ी आहे, उहो त आहे ई कोन, उहो वीचारो हिकिड़ो। असां उनखे जीअं अवां जूं क्लिपूं ईंदियूं आहिनि असां उनखे ईअं सम्झी सघूं था त हीउ जोकर आहे, फनीस करे थो, बसि उनखे असां हिकिड़ो मश्करो सिंधी में चई सघूं था। हक़ीक़त में ख़ैर मुंहिंजे ख़्याल में त म्यूज़िक जो ज़वाल ॾाढो। पर मां हिकिड़ी शइ ॾिठी आहे, सिर्फ़ु सिंधी मीडिया न, सिंधी म्यूज़िक न, पर तव्हां भर वारे मुल्क में बि ॾिसो उतां जा गाना केॾा फेमस हूंदा हुआ। 90, 80, 70 वारो दौरु यादि कयो, हाणे उते बि शाइरी कोन्हे का। तव्हां इंग्लिश हॉलीवुड जा गाना ॾिसो, मैडोना जो दौरु हुयो, केतिरा ॿिया सिंगर्स हुया। हाणे वारे जेके सिंगर्स आहिनि अलाए छा था ॻाइनि, सम्झ में ई कोन थो अचे। असल में हिन वक़्तु बि सभ खां जेको सुठो दौरु रहियो मुंहिंजे ख़्याल में 90s जो रहियो आहे, चाहे सिंधी में सिंधी म्यूज़िक हुजे, उर्दू हुजे, पाकिस्तानी पॉप सिंगर्स हुजनि, इंडियन हुजनि, ओवरऑल थोरो थी विया। शायदि असांजी जनरेशन जीअं चेंज थींदी वई आहे त उन हिसाब सां म्यूज़िक बि जॾहिं हे जेका म्यूज़िक कंप्यूटर ते ठहणु शुरू थी वई न त उनजो ज़वाल शुरू थी वियो, छो जो महिनत ख़तमु थी वई। पहिरियां जेके म्यूज़िशियन हूंदा मुंहिंजे ख़्याल में 100,000 जी तादाद में, अगरि जेकॾहिं लता मंगेशकर या अहिड़ियूं वॾी के जेके मैडम आबदा परवीन उहे सिंग कंदियूं हुयूं त सिंगर उते म्यूज़िशियन्स हज़ारनि में उहे लाइव परफॉर्म कंदा। हिकु हिकु जेको हूंदो ट्यून जेको उहो उते वॼंदो हुयो, उनखे वॼाइण वारो बि हूंदो हुयो। अॼुकल्ह कंप्यूटर ते वेठा आहिनि। इहा जेका महिनत घटी आहे न, ज़वाल इन जो आहे, ऐं रोज़ी बि घटी आहे इंसाननि जी। सही उहो बि। ऐं ॿियो इहो बि त ॾिसो इंस्ट्रूमेंट्स केतिरा हूंदा हुया। हाणे सिर्फ़ु हिकु पियानो जे अंदरि एतिरियूं शयूं अची वियूं आहिनि जो असांजी ओरिजिनल जेका हिकिड़ी सकाफ़ती जेका म्यूज़िक आहे उहा ख़तमु थी वई आहे। ॼण उहा नज़र ई कोन थी अचे, उहे शयूं ई असांखे नज़र कोन थियूं अचनि। सो बहरहाल इहो हिकिड़ो ॾाढो वॾो टॉपिक आहे, डिबेट ॾाढी थी सघे थी हिन ते। न हिन ते ॾिसो इहो अहिड़ो वॾो टॉपिक आहे, इन जी न तव्हांखे ॼाणे न मूंखे ॼाणे न वरी साईंअ खे ॼाणे। असांखे ॼाण कोन्हे, मुंहिंजी इहा फील्ड कोन्हे, फील्ड तव्हांजी आहे, मुंहिंजे ख़्याल में तव्हांजी बि न आहे। इनायत भाॼी इहा फील्ड आहे, तव्हांजी फील्ड आहे, पर दुनिया ॾिठी आहे, शयुनि जी ख़बर आहे, तंहिंजे करे वेही ॻाल्हाए बि सघूं था त जेका शइ असांखे नज़र नथी अचे त उहा अॼु जे दौर में ग़ाइब छो आहे, मिस थी थिए, किथे न किथे को ख़ाल आहे ज़रूरु। मुंहिंजे ख़्याल में जेको मां तव्हांखे ॿुधायमि त जॾहिं कंप्यूटर ते तव्हां आवाज़ सेट करे कंहिंखे बि सिंगर ठाहे सघो था, इहो ई त मेन प्रॉब्लम आहे। काफ़ी दोस्त असांजे साम्हूं ईंदा आहिनि त जॾहिं हुननि जी रिकॉर्डिंग थींदी आहे असां ॾिसंदा आहियूं, सोचींदा आहियूं त हाणे हीअ त ॻाइनि पिया, हिन जो आवाज़ु ठहंदो कीअं। मजबूरन यकीन करियो एतिरो माना शर्मिंदा थींदा आहिनि पाण ई वीचारा, पर उन्हनि खे जेको स्टूडियो ते रिकॉर्डिस्ट हूंदो आहे न उनखे अहिड़ो ठाहे थो छॾे, बाद में गाने ॿुधण खां पोइ ॾाढो ख़ुशि थींदो आहे। यकीन करियो उहो शर्मिंदा थी वेंदा आहिनि, बाद में उन्हनि खे ख़ुशी थींदी आहे जॾहिं हुनजी क्वालिटी ठही तयारु थींदी आहे। मुंहिंजे ख़्याल सां कंपोज़र्स जो बि कसूर आहे, शेरदिल भाउ जी सही ॻाल्हि आहे, कंपोज़र्स जो बि कसूर आहे थोरो।
थोड़ो न घणो कसूर आहे। सो बहरहाल हिते तव्हां खां गानो ॿुधंदासीं, कहिड़ो गानो ॿुधाईंदव? हींअर मां गीत ॿुधाईंदुसि तमामु मुंहिंजो बहितरीनु गीत आहे, जी, जी। टिकटॉक ते बि वायरल आहे। अच्छा। मोला ॾिनी आहे कार पियो सड़ तूं। वाह वाह। जी आहे सड़ पयो गद आहिनि भला यार हाणे मूं ते पयो सड़ पयो गद आहिनि भला यार हाणे मूं ते पयो सड़ पयो। वाह जी वाह, कंहिंजी शाइरी आहे यार? मुंहिंजा जेके बि सॉन्ग आहिनि अल्हम्दुलिल्लाह मूं सभु पाण लिखिया आहिनि। अच्छा। तक़रीबन संग जेके बि मुंहिंजा सॉन्ग्स आया आहिनि सभु मूं पाण लिखिया आहिनि। त छा सोचे करे इन तरह जी शाइरी लिखी? ॾिसो जेके बि दोस्त असांखे पंहिंजो असांजो बायो मां नंबर खणी कॉल कंदा आहिनि, सऊदीया खां हूंदा आहिनि या दुबई खां हूंदा आहिनि, काफ़ी जेके असांजा सिंधी ॿाहिरि ॿार रहनि था या बलोच ॿाहिरि, पोइ असांखे चवंदा आहिनि त भाउ असांखे हिन शइ ते ठाहे ॾियो, हिन माहौल ते ठाहे ॾियो। असां उन्हनि खां राज़ पुछंदा आहियूं, पोइ जेको हू चवंदा आहिनि उन ते लिखंदासीं पाण ई। सही, ज़बरदस्त। तव्हां कुझु चवणु चाहींदव? न सही आहे, ठीकु आहे। त हिते वठूं था ब्रेक, जल्दी हाज़िर था थियूं। फिर तव्हांखे भली कार कंदासीं रंगन भरी शाम में। अच्छा, इहो ज़रूरु असांखे ॿुधायो त हींअर कोई प्रोजेक्ट या कुझु सोचो पिया कमु करण जे हवाले सां, या बिल्कुलु पंहिंजी पर्सनल लाइफ में बिज़ी लॻा पिया आहियो? हिन महिल प्रोजेक्ट्स हलनि पिया मुंहिंजा, ऐं 2 प्रोजेक्ट्स आनियर आहिनि टेलीविज़न ते कंहिं ॿिए पंहिंजे चैनल ते, ऐं यूट्यूब ते कमु हले पियो। उहो यूट्यूब जो कमु इहो आहे त हफ़्ते में हिकिड़ो वीडियो थी वियो या महीने में 2, मतिलबु उहो अगर को सुठी आइडिया आहे त हरू भरू भी न तो वो भी हले पियो कम। बाकी केड़े किस्म जो कंटेंट यूज कंदा आयो यूट्यूब ते मुझो हुंदो आहे त कॉमेडी, पर उन जे पोयां जेको आहे को न को मैसेज हुंदो आ, कॉमेडी बराए इस्लाह ये ना तो खाली कॉमेडी आ। अगर का के मतलब एकड़ो मिसाल एकड़ो मां के खां पैसा उधारा वतान, गरीब थी करे पैसा उधारा वतो, मूंखे पैसा उधारा ॾे, मां गरीब लोग पिया। हाणे अॻिते उनखे ग़रीब ॾेखारणो, उहो मजबूरी ॿुधाईंदो यार हाणे मूंखे पैसा वापसि कर, ॾिसो मुंहिंजे घर जी मजबूरी आहे। त हिकिड़ी हक़ीक़त आहे, ईअं माण्हू कंदा आहिनि। बिल्कुलु सही। असां वरी अहिड़ा वीडियोस ठाहे करे उनमें हूंदी कॉमेडी आहे, पर उनमें इस्लाह बि हूंदी आहे। सही। त जेके हक़ीक़तियूं आहिनि ज़माने जूं, उन्हनि खे असां कॉमेडी में थोरो उनखे पॉलिश करे ऐं माण्हुनि जे साम्हूं पेश कंदा आहियूं। सही। अलीगुल मल्हा, सोहराब सूमरो, गामू, इन्हनि सां गॾु बि कमु कयो आहे? इन्हनि सां ई कमु कयो आहे। कीअं एक्सपीरियंस रहियो? ॾाढो सुठो रहियो आहे। ऐं शुरूअ खां वठी मां जेका मुंहिंजी टीम रही आहे, गामू, अलीगुल, सोहराब, हैदर कादरी, वाहिद रज़ा सूरियाणी, त असांजी इहा मुंहिंजी इहा टीम रही आहे। त इन्हनि खां अलावा मां कंहिं ॿिए कॉमेडियन सां घटि कमु कयो आहे। KTN ते जेका सीरीज़ हुई उन में हुयो अब्दुल मनान अब्बासी, मामा लालू, उन सां गॾु मुंहिंजो भाउ जो कैरेक्टर हुयो। ऐं अब्दुल्ला मल्हा सां गॾु मां कमु कयो आहे, पर उहो बि कंहिं ॿिए चैनल ते। त घणो कमु मुंहिंजो इन्हनि सां ई थियल आहे, अलीगुल सां, सोहराब सां, गामू सां, वाहिद रज़ा सां। अलीगुल ई मुंहिंजो त पेयर रहियो आहे काफ़ी, तक़रीबन 2-2.5 साल यूट्यूब ते। ऐं हिकिड़ो प्रोग्राम असांजो हलंदो लाफ्टर हाउस, उन में असां ॿई गॾु पेयर में ईंदा हुआसीं। गामू सां मुंहिंजो पेयर रहियो आहे आवाज़ कॉमेडी क्लब प्रोग्राम में, उहो बि तक़रीबन 3 या 4 साल असांजो कंटिन्यू प्रोग्राम हलियो। त घणो टाइम उन सां सोहराब होस्ट जे हवाले सां हूंदो आहे असां गॾु, ऐं वीडियोज़ में हूंदो आहे। हैदर सां गॾु काफ़ी कमु कयो आहे। त कॉमेडियन जेके 4-5 असांजा आहिनि दोस्त, त उन्हनि जा असां बि हिकिड़ो नंढो सम्झो त हिसो आहियूं।
सही। अच्छा, अॼुकल्ह जी जेका कॉमेडी आहे, शाइरी जीअं चेंज थींदी रहंदी आहे, त कॉमेडी बि चेंज थी थिए? बिल्कुलु थिए थी। कॉमेडी चेंज कोन थींदी आहे, पर कॉमेडीअ खे असल में कॉमेडी जो दौरु चेंज थींदो आहे। कॾहिं हिकिड़ो दौरु इहो हुयो चार्ली चैंपियन जो हुयो जेको म्यूट हुयो, ऐं मुंहिंजे ख़्याल में अॼु ॾींहं ताईं उहा कॉमेडी केरु कोन थो करे सघे, जेको अलाए केतिरा साल पहिरियां उहो करे वियो आहे, कमाल थी वियो। उन खां पोइ मिस्टर बीन जो हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो टच हुयो, त उन खां पोइ वरी जेके असांजो अला जन्नत नसीब करनि ॿई लेजेंड्स हुया, मोइन अख्तर हुयो या उमर शरीफ़ हुयो, उन्हनि जी लेवल पंहिंजी हुई, उन्हनि जी कॉमेडीअ जो अंदाज़ उन्हनि खां डिफरेंट हुयो। ऐं ईअं ई वरी जेकॾहिं असांजो केटीएन ते मामा लालू सीरीज़ हिकिड़ी हली हुई, त उहा हिकिड़ी अलॻि कॉमेडी हुई, ॻोठाणूं ऐं मतिलबु सॼो जेके शयूं हुयूं। हाणे वरी जेके असां कयूं पिया उहा वरी अञा थोरी उन्हनि खां अलॻि आहे। उन में थोरो जीअं तव्हांखे ॿुधायमि त सीरियस कॉमेडी आहे, उनखे तव्हांखे इहो लॻंदो न त हीअ कॉमेडी थिए पई हिते, पर हूंदी कॉमेडी आहे हुन में। त इहो थोरो चेंज वरी ईंदो रहंदो आहे। ऐं हर कंहिंजो पंहिंजो वरी ग्रिप आहे, जंहिंजी जंहिं ते ग्रिप हूंदी उहो करे सघे थो कॉमेडी में। अगरि मां मिस्टर बीन जी कॉमेडी नथो करे सघां, ठीकु आहे, ऐं नई वरी मूंखां थी सघंदी कॾहिं ज़िंदगीअ में नई वरी जेको मां कॉमेडी कंदो आहियां, सीरियस जुमिला हूंदा आहिनि, उन्हनि खे अहिड़े नमूने सां पेश कंदा आहियूं। उन्हनि में ॿ टे अहिड़ियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि जेके माण्हू चवंदा आहिनि त यार हे ॾिसो हे हिते माना हे जुमिलो हे ॾेई वियो आहे, त उहे जेके हूंदियूं आहिनि न नंढड़ियूं नंढड़ियूं शयूं, उहे काउंट थींदियूं आहिनि। सही सही। अच्छा, वाहिद रज़ा सां बि जीअं तव्हां कमु कयो आहे, त वाहिद मां चवां थी त माशाल्लाह ॾाढो टैलेंटेड आहे, ठीकु आहे, ऐं वाहिद जी जेका कॉमेडी आहे उहा घणो करे ज़ूम आइने बि हूंदी आहे, घणो करे न त हूंदी ज़ूम आइने आहे। हू मतिलबु ॻाल्हि चई वेंदो आहे, पोइ अक्सर करे त हुन सां गॾु जेको बि कमु कंदो आहे, स्पेशली जीअं पंहिंजो इहो हैदर थी वियो, हैदर चवंदो आहे त भई कट कयो, हे छा आहे, मतिलबु इन तरह जा सीन्स न हिकिड़े ज़ूमानी हिकिड़ा ज़ूमानी जुमिला हूंदा आहिनि वल्गर, न ही सुठे सेंस में, ऐं हिकिड़ा वरी हूंदा आहिनि अहिड़ा जिन जी माना डबल मीनिंग्स हूंदी आहे। त वाहिद या तक़रीबन हूंदा आहिनि डबल मीनिंग्स वारा, ऐं उहो बि सीरियस करे वेंदो आहे। उनजो अंदाज़ ई इहो आहे। हा, उनखे केतिरो बि मना कयो न, जेसिताईं इहो न कंदो तेसिताईं माना उनखे मज़ो न ईंदो, त इहो हुन में आहे। कीअं मतिलबु जॾहिं रिहर्सल्स कंदा आहियो या सेट ते हूंदा आहियो मौजूदु रिकॉर्डिंग्स में, त ज़ाहिर आहे इंजॉयमेंट बि थींदी हूंदी ऐं रीटेक्स बि थींदा हूंदा, कट बि थींदो हूंदो? न, रीटेक्स तॾहिं थींदो आहे जॾहिं ॾिसंदा आहियूं सफ़ा हिकिड़ी शइ, हिकिड़ो जुमिलो अहिड़ो ज़ाहिरी ॻाल्हि आहे, खीर जो धोतल केरी कोन्हे को, ऐं विदाउट स्क्रिप्ट असां वञूं था, त कॾहिं कॾहिं को अहिड़ो अल्फाज़ निकिरी वेंदो आहे जेको असांखे ई लॻंदो आहे त इहो आनेर न वञणु घुरिजे, त असां उते पोइ उनखे रोकींदा आहियूं। पर यूट्यूब अहिड़ो प्लेटफॉर्म आहे जिथे तव्हांजी हर क़िस्म जी लैंग्वेज खे एक्सेप्ट कयो थो वञे? न, इहो असांजी सोसाइटीअ में न, इहो तव्हां अगरि जेकॾहिं ॿियनि मुल्कनि में भर वारे मुल्क में इंडिया में उहो कुझु बि ॻाल्हाए वेंदा आहिनि, असांजी जेका सोसाइटी आहे उन में तव्हां हर क़िस्म जी लैंग्वेज ऐं हर क़िस्म जो कंटेंट नथा करे सघो, छो जो असांखे फैमिलीज़ ॾिसंदियूं आहिनि, जीअं असांजा ड्रामा ॾिसंदियूं आहिनि तीअं ई असांजे क्लिप्स फैमिलीज़ में हलंदा आहिनि, त असांखे उहो रखिणो पवंदो आहे ख़्यालु, त छो जो सिर्फ़ु ॿियनि जूं फैमिलीज़ न, मुंहिंजी ख़ुदि पंहिंजी फैमिली ॾिसंदी आहे, त मां अहिड़ो को कंटेंट उते मां छो ठाहींदुसि जो मां पाण ई शर्मिंदा थियां जॾहिं मुंहिंजी फैमिली ॾिसे, त उन जो ख़्यालु रखिणो पवंदो आहे ॾाढो। कॉमेडी त आहे ई आहे, पर उन में थोरो इख़लाक़ जे दायरे में। सही। कुझु डॉक्यूमेंट्रीज़, कुझु ॿाहिरि वञण जो इरादो, कुझु सोचियो आहे इन तरह जो कमु करण जो? असां त सोचियो आहे, पर हाणे जॾहिं मौक़ो मिले, छो जो अॼुकल्ह तक़रीबन असांजा हर साल थींदा रहंदा आहिनि प्रोग्राम, दुबई में त असांजा काफ़ी दोस्त एक्टिव आहिनि जेके ॾाढो सुठो कमु पिया कनि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हिकिड़ो दुबईअ जहिड़े मुल्क में हर साल वॾा इवेंट्स थींदा आहिनि असां सिंधियुनि जा, त इहा असांजी कामयाबी आहे, त उमेदु आहे त ॿियनि मुल्कनि में बि थियनि। ऐं मुंहिंजी एतिरी त नाहे इन में एज बि नाहे या को एॾो वॾो पुराणो तजुर्बो बि नाहे जो मां चवां त यार मां रहिजी वियुसि, ॿिया सभु विया हलिया। जेके मुंहिंजा सीनियर आहिनि उहे सभु वेंदा आहिनि, ऐं मूंखे बि मौक़ो मिलंदो, उमेदु इहा ई आहे त मां बि परफॉर्म कंदुमि उते। ऐं सभु दोस्त आहिनि जेके उहे ऑर्गेनाइज़र आहिनि, सभिनि सां दुआ सलाम आहे। बहरहाल नसीब जी ॻाल्हि हूंदी आहे, नसीब जी बि ॻाल्हि आहे, वक़्त जो बि इंतज़ारु हूंदो, वक़्त जो इंतज़ारु आहे, वक़्त खां पहिरियां कुझु थियणो कोन्हे को,
ऐं तव्हांखे सब्र जेको आहे न तमामु घणो करिणो थो पए, तमामु घणो करिणो। ऐं सब्र जो जेको फल हूंदो आहे उहो मिठो ई हूंदो आहे हमेशह। यकीन कयो मां हिन फील्ड में आयो आहियां त केतिरा ई दफ़ा ईअं हिकिड़ो इंसानु हूंदो आहे न, दिलि भरिजी वेंदी आहे त यार बसि छॾेसि, नथा कयूं कुझु ॿियो था कयूं। केतिरा ई दफ़ा अहिड़ा मोड़ बि आया आहिनि। त तव्हांखे ख़बर आहे, तव्हांजो हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे एतिरो एक्सपीरियंस आहे हिन में असांजी मीडिया में, पर जेका मुस्तक़िल मिज़ाजी आहे न उहा न छॾी आहे। उनजे करे मूंखे वरी जेको मिलियो आहे न उनजो अजुर जंहिंखे चइजे, त उहो ॾाढो मूंखे पॉज़िटिव मिलियो आहे। ऐं ॾाढो मूंखे हिन महिल आउं प्राउड फील कयां पियो त मां न छॾी इहा मीडिया। केतिरा ई दफ़ा अहिड़ा मोड़ आया, मां चयो यार छॾेसि बसि, का प्राइवेट जॉब या किथे बि का बिज़नेस वग़ैरह उहो माण्हू करे। पर अलाह जो शुक्र आहे हिन महिल मूंखे 10 साल थिया आहिनि मीडिया में, घणो अरसो कोन्ह थियो आहे। ऐं 10 सालनि में मां को बि ॿियो कमु न कयो आहे, सिर्फ़ु मीडिया ई कयो आहे। 10 साल बि इलाही वॾो लंबो अरसो आहे, हिन में तव्हां लाह चाढ़ा बि ॾिठा हूंदा मीडिया जा काफ़ी। पर ॿुधायांव थो त अहिड़ा जॾहिं लाह चाढ़ा ईंदा हुया त दिलि मायूस थींदी हुई, पर मां पोइ वरी पाण खे हिमत ॾींदो त वक़्तु ईंदो। केरु रहियो तव्हांजी इन स्ट्रगलिंग टाइम में? बैक सपोर्ट केरु हुयो? बैक सपोर्ट कोई कोन रहियो आहे, फैमिली मां बि न, फैमिली मां बि न। छो जो फैमिली, पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त फैमिली खे ख़बर बि न हुई त मां मीडिया में हे कमु करणु चाहियां। मां अगरि जेकॾहिं तव्हांखे पंहिंजो कराची में अचण जो मक़सदु ॿुधायां त मुंहिंजो हीउ मीडिया न हुयो। अच्छा। मां कंहिं प्राइवेट कंपनी में जॉब कयां पियो, ऐं जेकॾहिं मीडिया में शोहरत न मिले हा ऐं एतिरो माण्हू लाइक न कनि हा, शायदि मां कंहिं मल्टीनेशनल कंपनी में को कंहिं जॻह ते जॉब कंदो नज़र अचां। हे अचानक थी वियो, आयासीं। ऐं पोइ मूंखे इहा ख़बर पई त कॉमेडियंस जेके आहिनि असांजा 5-6 जेके आहिनि सुठा आहिनि, बाक़ी मिड़ई यख था आणनि, जीअं सिंधीअ में चवंदा आहिनि न। पोइ उन्हनि में मूंखे लॻो त यार मां कमु करे सघां थो। पोइ वरी अलाह जो शुक्र आहे माण्हुनि खे वरी मुंहिंजो कमु वणियो बि सही, इन जे करे कयां बि अथो। पर तव्हां हींअर जेकॾहिं उन सां गॾु ई मल्टीनेशनल कंपनीज़ जी अॼुकल्ह हिकिड़ो ट्रेंड बि हली रहियो आहे ऐं इलाही नौजवान इन तरफ़ वञी रहिया आहिनि, त तव्हां बि माशाल्लाह जेकॾहिं अप्लाई कयो त करे सघो था। इहो बि हिकिड़ो गॾु सिलसिलो रखो, पंहिंजी एक्टिंग बि गॾु रखो, त मुंहिंजे ख़्याल में बैलेंस सुठो थी वेंदो। न ऐं साइड में बिज़नेस आहे मुंहिंजो, उहो हल्को फुल्को उहो हले पियो। ईअं न आहे त को सिर्फ़ु एक्टिंग त हिकिड़ो पार्ट टाइम आहे, पार्ट टाइम न फुल टाइम एक्टिंग आहे, पार्ट टाइम बिज़नेस आहे। छो जो फुल टाइम इन जे करे एक्टिंग आहे जो इहो नंढड़ो बिज़नेस बि मां इन मां ई शुरू कयो आहे। ऐं जेके अगरि 4 पैसा आहिनि मुंहिंजे अगरि बदन ते ही कपिड़ा आहिनि त इहे मूंखे एक्टिंग ई जेके आहिनि कमाए ॾिनो आहे पैसो, उन मां मां पाए वेठो आहियां। उहो ॿियो सोर्स ऑफ इनकम मुंहिंजो कोन रहियो आहे 10 सालनि में। ऐं ॿी ॻाल्हि इहा त जेको तव्हां हाणे ॻाल्हि कई त नौजवाननि खे करणु घुरिजे, मां हिकिड़ो अहिड़ो दौरु हुयो जेको असांजो ईअं करे सम्झो त हाई फाई प्रोजेक्ट सुपर डुपर हिट असांजो आवाज़ कॉमेडी क्लब हलियो पए, बंदि थी वियो कुझु रीज़न्स जे वग़ैरह, तव्हांखे ख़बर आहे बंदि करे छॾींदा आहिनि चैनल, कुझु हूंदा आहिनि मसइला। उन खां पोइ मुंहिंजी दिलि थोरी न उदास थी वई। मां वरी उहा कंपनी जॉइन कई, उन वक़्तु कंपनी जॉइन कई जंहिं महिल शायदि कंपनीअ में ई को अहिड़ो माण्हू न हुजे जेको मूंखे न सुञाणींदो हुजे, पर मां जॉइन कई। मां हुन में कोई बि कोन सम्झो, मूं चयो ठीकु आहे। ऐं सुठी उन ते जॉब हुई, सुठी सैलरी हुई, जेका मूंखे मीडिया मां मिले पई उन खां ट्रिपल ते मूंखे उते पे थिए पियो। छो जो मुंहिंजो एक्सपीरियंस पुराणो इलाही हुयो, त उनजे बिहाफ ते संगत मुंहिंजी जेका पहिरियां ईअं करे सम्झो हेल्पर विया हुया, उहे सभु मैनेजर लॻा पिया हुया, त उहे सभु मूंखे उहो सपोर्ट मूंखे मिली वई। पर उहो मां कोन करे सघियमि, 2 महीननि में मां छॾे ॾिनो। थींदो आहे जंहिंमें तव्हांजो इंट्रस्ट न हूंदो आहे न, त उहा शइ पोइ न मां करे ई न सघियुसि। उनजी वजह इहा हुई जो मीडिया में मूंखे एतिरो कमु कयो ऐं एतिरो मूंखे चाह मिली वियो। ऐं पोयां हिकिड़ो 2 महीनो त करे विच में मां उहो जॉइन त करे वरिती, पर पोयां वरी जेके असांजा पंहिंजा चैनल आहिनि, जेके दोस्त आहिनि, उहो ई न पिया करणु ॼण अचु बाबा हीउ प्रोजेक्ट आहे, जॉइन कर। पोइ तव्हां नथा करे सघो 2 कम, या तव्हां हेॾे कमु कयो या होॾे कमु कयो। ईअं ई थींदो आहे। तव्हां इहो ॿुधायो त जीअं भाउ पंहिंजे एक्सपीरियंसिस जे हवाले सां ॿुधाए थो, तव्हांजी ज़िंदगी में बि कोई स्ट्रगल वारो टाइम आयो हूंदो कि त तव्हांखे बि मायूसी मिली हूंदी, उन वक़्त मां तव्हां ॿाहिरि कीअं निकिता? ॾिसो, ज़िंदगी जेका इंसान जी ज़िंदगी आहे उहा ॾुखनि सुखनि सां ई मिलियल जुलियल आहे। त ॾुख बि इंसान जे ज़िंदगी जो हिसो आहिनि।
उहो माण्हू ई कहिड़ो आहे जंहिं ॾुख न ॾिठा हूंदा, चाहे उहो केतिरो मतिलबु माना ख़ुशि हुजे हिन वक़्तु, माना हर इंसान जेको आहे सो कंडा लताड़िया आहिनि इहे ॾुखनि जा। सफ़र इंसान जो त ज़रूरु हाणे ॾुख सुख त इंसान जी ज़िंदगी जो हिसो आहिनि, त काफ़ी ॾुख ॾिठा आहिनि पंहिंजी ज़िंदगी में। हक़ीक़त में अगरि उन ॾुखनि ते वेंदासीं त शायदि तव्हां वधीक कुझु ॻाल्हाए बि न सघंदासीं। ॾुख ॾिठा आहिनि ज़िंदगी में, पंहिंजी ज़ात ते ॾिठा हूंदा ज़रूरु, कुझु पंहिंजे मिटनि माइटनि जे तरफ़ां, कुझु दोस्तनि यारनि जे तरफ़ां, या पंहिंजी कुझु हिन फील्ड जे हिसाब सां ज़रूरु ॾुखनि सां ई ज़िंदगी गुज़री आहे। इन सां माण्हू सिखंदो आहे। जी ॾिसो, मुंहिंजे ख़्याल सां कामयाबी जी जेका हिकिड़ी ॾाकण आहे उहा इहा ई आहे। ऐं हे वरी पोइ ते लथो आहे, माण्हू चढ़ंदो आहे न ॾाकण इहे ॾुख ॾिसी। न, हींअर पंहिंजी कोशिशि आहे त इनशाला हाणे हिन ॾुखनि मां पाण ई जेका ॾुखनि खे पोइ ते कयूं था ऐं कोशिशि कयूं था ॾुख पंहिंजा पाण घटायूं, छो त हिन दुनिया में केर बि कंहिंजा मतिलबु माना केरु कंहिंजी ख़ुशी में ख़ुशि न आहे। मां हमेशह चवंदी आहियां हिक ॿिए जे ॾुख सुख में कमु अचो, मतिलबु ॾुख वंडियो हिक ॿिए जा, पर हिते उहा शइ नज़र न ईंदी आहे। सॉरी टू से हींअर कंहिंखे ॾुख ॿुधाइण वेंदासीं, जीअं शेर दिल भाउ वेठो आहे, अगरि हिनखे ॾुख ॿुधाइण वेंदासीं पाण ई चवंदो आहे की मां ॾुखायल आहियां, हिनखे असां वधीक कहिड़ो ईअं छो चवंदो आहियां, मां चवंदो मूं कहिड़ो ॾोह कयो। इहा ॻाल्हि आहे। ॾिसो शेर दिल भाउ, अन हक़ीक़त में जेको हक़ीक़त ॾिठो वञे न दुनिया जे हिसाब सां, तव्हां इहो ई चवंदो मूं वटि अञा टाइम ई कोन्हे जो मां तुंहिंजा वेही ॾुख ॿुधां। हा, या त वरी ईअं बि आहे, हीअ दौरु आहे ॾाढो फास्ट दौरु आहे, हर माण्हू बिज़ी बि आहे, हिन में बि का शक न आहे, बिल्कुलु इहा हक़ीक़त आहे। या ग़लती बि न कजां, मूंखे को मसइलो हुजे मूं ॾे हलियो अची, थोरो तव्हां ॾे रहियल आहे पंहिंजो हिसाब किताब। अच्छा, हा, उहो पंहिंजा ॾुख ॿुधाए बदिलो वठंदासीं। अच्छा अच्छा, उहो कहिड़ो हिसाब किताब आहे? उहो हिसाब किताब न अथसि, बरार हाणे पाण चवे तव्हां कोई सीन कयो आहे हिननि सां लॻे थो? सीन ॾाढो करे वियो आहे। अच्छा, यकीनन हींअर उहो माशाल्लाह सबूत तौरु पियो आहे, असां वटि सीन ॾाढो करे वियो आहे। ठीकु आहे, ऐं उनजे करे ई वजह शोहरत मिली आहे हिनखे। अच्छा, शोहरत ॾिसो शेर दिल भाउ, हक़ीक़त इहा आहे त शोहरत मूंखे हिन सॉन्ग बाबे ज़मींदार खां पोइ अल्हम्दुलिल्लाह मिली, पर जेको तव्हां हुन ते मूंसां करे विया आहियो न, उहो डबल थी वियो न, माना मिर्च मसालो लॻी वियो। मिर्च मसालो तव्हां सवाइ तड़को तड़को हणी छॾियो, तव्हां हुनखे तड़को ज़हर मिलाए विया आहियो। हाणे इहो त थोरो मञे न मुंहिंजो, न थोरो न, मां तॾहिं मञा जॾहिं उन मां मूंखे मां हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु चवंदुसि। हिननि सां गॾु मां हिकिड़ो प्रैंक कंदो हुयुसि प्रोग्राम, इन ई गाने ते मां हिन सां हिकिड़ो नंढिड़ो प्रैंक कयो ऐं उहो एॾो वायरल थियो जो हद खां वधीक। अच्छा, उते स्टूडियो में जॾहिं रिकॉर्डिंग कयूं पिया असां त हिन जा ई दोस्त हुया, चवनि पिया यार तूं असांजी बेइज़ती थो कराई, तूं माना इहो छा थो करे, असां सिंगर ॼण अहिड़ा आहियूं, इहो मां ॿुधां पियो त तूं माना हिते वठी आयो आहे ऐं इहे हाणे मश्करा अची असांजो कंदा, त उहो मां ओॾी महिल ॿुधां पियो, उहे ई हिन जी हाणे दिलादारी कंदा हूंदा, हिन में मुंहिंजो त ॾोह न आहे न, तुंहिंजा पंहिंजा। ॾिसो शेर दिल भाउ, हक़ीक़त में काफ़ी माण्हुनि मूंखे हिन ॻाल्हियुनि ते जेको आहे हिन ॻाल्हि जो वर्जा ॾिनो आहे त हीअं न करणु खपे हा तव्हांखे। इहो ख़बर अथव छाजे करे, इहो छाजे तव्हां उन क्लिप्स खां पोइ काफ़ी फेमस या उनखे अगरि चइजे व्यूअरशिप मिली वई तव्हांखे, परेशान न थियणु खपे। इहो त ॾिसो सोशल मीडिया जो दौर आहे ऐं सभिनी खे ख़बर आहे प्रैंक आहे, हा प्रैंक आहे, लिखियल आहे, इन शइ खे तव्हां एंजॉय कयो। ॾिसो असांजे लाइ बि माण्हू कमेंट्स में अलाए छा छा चवंदा आहिनि, असां एंजॉय कंदा आहियूं। ख़ैर शेर दिल भाउ जा कुझु वर्ड्स आहिनि जेके मां हिते यूज़ नथो करे सघां, सॼो बि न, पर ॻाल्हि इहा आहे त इन्हनि शयुनि खे एंजॉय कबो आहे, ॾुख न कबो आहे। हक़ीक़त में बि मूं कोशिशि कई त शेर दिल भाउ सां मिलां, त मां ॾुखनि खां निकिरंदुसि, त तव्हां ॾुखनि खां निकिरो, टाइम अथव, ॾुख जी ॻाल्हि न पियो कयां, ॾुख जी ॻाल्हि न पियो कयां मां। हाणे जेके हे वर्ड्स चवे थो, अगरि टेलीविज़न ते आनेर वञी सघनि था त मुंहिंजे ख़्याल में एतिरा त कंदा न हूंदा उहे टेलीविज़न न, पर मां नथी ॿुधाइणु चाहियां अलाए छा हूंदा, पर बहरहाल मां नथी ॿुधाइणु चाहियां। ऐं ॿी ॻाल्हि आहे त ॾुखनि मां निकिरो, एंजॉय योर लाइफ, एंजॉय कयो। रोज़ाना हिते प्रोग्राम इहो ॿुधायां थो, लाइव वेठा हुआ दुनिया ॾिसंदी। न न, रोअण त भाई जे तव्हां असांखे रोराइण जी कोशिशि कंदो इंशाल्लाह तव्हांखे रोई उथंदो। अल्लाह न करे, अल्लाह न करे कोई रोए, ऐं हमेशह सभु ख़ुशि रहो। ऐं ही टीम वर्क आहे, मतिलबु सभु मिली जुली करे गॾु कमु कंदा आहियूं। कोई कॾहिं कंहिंसां मज़ाक कंदो, थी सघे थो सुभाणे मूंसां मज़ाक कनि, थी बि सघे थो, ज़िंदगी हिसो आहे, मज़ाक कयो हिन महिल ॿियो रहियो शायदि, या एंटरटेनमेंट आहे असांजी। इहा हक़ीक़त आहे त हिन वक़्तु कोई बि पंहिंजा ॾुख लिकाए करे कंहिंखे ख़ुशि रखे थी, इहा वॾी ॻाल्हि आहे। बिल्कुलु हिन दौर में रुॻो रोइण वारा मिलंदे, खिलाइण वारा ॿ टे मिलनि था, उन्हनि सां न फिटाए पाण में वेठा आहियूं। सही सही था चओ तव्हां। अच्छा, प्रोग्राम वाइंड अप जी तरफ़ आहे त तव्हां हाणे खुलिया आहियो,
हाँ पंहिंजे लफ़्ज़नि सां तव्हां अॻे माण्हू खे मारियो था। न न मां फ़ाइदो ई कोन्हे हिनखे मारण जो। इहा हक़ीक़त आहे। सिंधीअ में मिसाल ॾींदा आहिनि त मारिजे तो मुड़ुसु मारिजे, हिनखे मारे मां छा कंदुसि। हिते बि साईं थी वई पाण सां अॼु। तव्हां फेमस थी इहे विया। करण वारी त टीम वेठल आहे जेका। तव्हां इहो सोचो था केॾा फेमस थी विया, अॼु वरी तव्हां फेमस थी विया। हा अल्लाह साईं इज़त ॾींदो। हा बिल्कुलु अल्लाह साईं ॾिनी आहे ऐं अल्लाह साईं अॻिते बि पंहिंजी बि महिनत कबी आहे। बिल्कुलु पंहिंजी महिनत त कयूं था वेठा आहियूं, हिन खां वधीक ॿी कहिड़ी महिनत हुजे। बिल्कुलु महिनत हले थी। हाय हाय ज़बरदस्त ज़बरदस्त। वॾी महिरबानी तव्हांजी बि। ऐं बाबो ज़मीदार आहे न? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ॿुधाइजो। बाबो त क़ाबू आहे न। ॾिसो बाबो त क़ाबू आहे। असां बाबा खे कहिड़ो बि दर्जो ॾियूं घटि आहे। बाबा खे दर्जो जहिड़ो बि ॾींदासीं असां उहो घटि आहे। बाबो त बाबो आहे न। बेशक आहे, बाबा बाबा हूंदो आहे। त बिल्कुलु तव्हांखां इहो गानो ॿुधंदासीं। थैंक यू सो मच शेरदिल। ऐं वॾी मतिलबु ख़ुशी थी त तव्हां आया आहियो ऐं तव्हां सां कचहरी थी सुठी रही। कोई मैसेज ॾियणु चाहींदव? मैसेज कुझु बि न आहे, मां हिन जो बाबो ज़मीदार आहे इहो गानो ॿुधंदुसि। हलो इहो बि ज़बरदस्त आहे। इंशाल्लाह व्यूअर्स तव्हां सां सुभाणे मुलाक़ात कंदासीं। तेसीं ताईं पंहिंजो पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। मूंखे RBS जी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़ जी।